बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो, तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शल जिथे हुजो शाद ऐं आबाद, हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों, असांजी अलफ़ लैला सीरीज़ जारी ऐं सारी आहे। उन में असांजो किसो पियो हले बसरे जे सोनारे जो। उन जा 2 पार्ट असां पेश करे चुका आहियूं। अॼु उन जो 3 पार्ट तव्हांजी ख़िदमत में आहे। कल्ह के पार्ट में असां तव्हांखे ॿुधायोसीं त हसन सां मजूसी कीअं वरी ठगी करे हो, हसन वरी कीअं हुन जी ॻाल्हियुनि में अची फासी वियो ऐं हसन खे हुन वञी हिकिड़े जबल ते ईअं सम्झो बेयारो मददगार छॾे ऐं कीमिया वारियूं जेके काठियूं हुयूं उहे खणी ऐं बहिराम मजूसी तां रवानो थी वियो। हसन तव्हांखे ॿुधायोसीं त अची उन महल में पहुतो जंहिं महल लाइ बहिराम मजूसी हिनखे चयो हो त हिते मुंहिंजा दुश्मन रहंदा आहिनि ऐं इहो जिननि भूतनि जो महल आहे। उते हिनखे 2 छोकिरियूं नज़र आयूं। उन्हनि ॾाढी हिन जी आजा कई। हिकिड़ी छोकिरी त हिनखे पंहिंजो भाउ कयो। हिन खां पंहिंजो किसो पुछियुनि। हिन सॼो किसो हुननि खे ॿुधायो। पोइ वरी हिननि खां पुछियईं त भला तव्हां हिन में बरपट में हिते हिन महल में अकेलियूं, तव्हांजो छा किसो आहे? हिननि हिनखे चयो त हाणे नंढी भेण पई किसो ॿुधाएसीं। नंढी भेण हिनखे पंहिंजो भाउ कयो। नंढी भेण चयोसि दादा असां शहज़ादियूं आहियूं। असांजो पीउ जेको आहे उहो जिननि जो वॾो बादशाह हुआ। असांजे पीउ वटि वॾो त जिननि ऐं देवनि जो लश्कर आहे। असांजे पीउ खे हिकिड़ीअ ई असांजे माउ मां 7 धीअर आहिनि। 7 धीअर आहिनि, मतिलबु असां पाण में 7 भेनर आहियूं। असांजी अञा शादी 7 भेनरुनि मां कंहिंजी बि शादी बाबे न कराई आहे। बाबो असांजे मामले में ईअं सम्झो त ॾाढो ॼण हिकिड़ो हिसास रहंदो त कंहिंजी हिननि ते बुरी नज़र न पए। हिकिड़े ॾींहुं बाबे पंहिंजे वज़ीरनि अमीरनि खे घुरायो। उन्हनि खे चयईं त मूंखे कंहिं अहिड़ी जाइ जो ॾस पतो ॾियो जेका एॾो परे हुजे जो केर बि उते पहुची न सघे, न इंसाननि मां न जिननि मां। ऐं जाइ उहा अहिड़ी हुजे जो उते मुख़्तलिफ़ वण हुजनि, मेवा हुजनि, चश्मा हुजनि, माना सरसब्ज़ हुजे। पुछियुसि छो? चई मां पंहिंजे 7 धीअनि खे मां उते रखणु थो चाहियां त उते सेफ हुजनि। पोइ हिनखे अमीरनि ऐं वज़ीरनि हिन जबल जो ॾसियो त इन जबल वटि इहो एॾो परे आहे जो केर बि उते नथो पहुची सघे ऐं इहो जाइ जेका आहे सा इहा तुंहिंजी धीअरुनि जे लाइ मुनासिबु आहे। उते हिकिड़ो महल बि आहे। उहो महल हिकिड़े जिन ठाहियो। उन जिन हज़रत सुलेमान जी नाफ़रमानी कई। जिन जेके आहिनि हज़रत सुलेमान जी क़ौम मां आहिनि। हज़रत सुलेमान जी उमत मां भला खणी चइजे त उमत मां आहिनि जिन हज़रत सुलेमान पैगंबर ते कलमो भरींदा आहिनि। जीअं असां में मुस्लमान बि थियनि, गैर मुस्लिम बि थियनि, त ईअं जिननि में बि ईमान वारा बि थियनि, वरी मतिलबु बेईमान बि थियनि। त अहिड़ो हिकिड़ो जिन हुयो। उन हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी नाफ़रमानी कई। उन ई महल ठाहियो। पोइ हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम उनखे मारायो। जॾहिं खां उहो मोह आहे त हिन महल में न को इंसान न को जिन, केरु न रहियो आहे हिन महल। ऐं वॾी ॻाल्हि त महल परे बि आहे। उते चौधारी वण, फल फ्रूट, चश्मा, पाणी उन्हनि जो तमामु मिठो, बर्फ़ खां वधीक थधो। उन पाणीअ में एॾो तासीर आहे जेकॾहिं कोढ़ जो मरीज़ हुजे उहो इहो पाणी पीए त चङो भलो थी वञे। जॾहिं असांजे पीउ जो न इहो ॿुधो
असांजे पीउ असांखे हिन महल में 7 ई भेनरुनि खे मोकिलियो, वॾो लश्कर बि रवानो कई ऐं ज़रूरत जूं हर सभु शयूं असांजे लाइ असांजे पीउ हिते रखी। जॾहिं असांजो पीउ सवार थियणु चाहींदो आहे त नगारा वॼंदा आहिनि, सॼी फ़ौज असांजे पीउ जी उहा अची उन हेठि हाज़िर थींदी आहे। पोइ उन मां बाबो चूंड कंदो आहे कहिड़ा बाबे सां गॾु हलनि, बाक़ी ॿिया मोटी वेंदा। बाबे जी जॾहिं दिलि चवंदी आहे, सिक लॻंदी अथसि असांजी, त बाबो पंहिंजे जिन्हनि खे हुकुम कंदो आहे उहे असांखे खणी ईंदा आहिनि बाबे वटि। बाबे सां मिलंदा आहियूं, जेका असांजी ज़रूरत हूंदी आहे बाबे खे चवंदा आहियूं, बाबो असांजी पूरी कंदो आहे। उहो कुझु ॾींहं रही वरी असां साॻियो हिन जाइ ते मोटींदा आहियूं। चई पोइ बाक़ी हे तव्हां त 2 हुयो, चओ थियूं असां 7 आहियूं। चई हा, असांजूं 5 भेनर बि आहिनि, पर उहे हिन महिल वई हुन झंग में शिकार करणु। छो जो झंग में को माण्हू थियणो त हेॾे को अचे कोन थो, हिते इहो आहे झंगली जानवर आहिनि। पोइ असां शिकार कंदा आहियूं जानवरनि जो। मुंहिंजूं 5 भेनरूं आहिनि, होॾे 5 वेंदियूं आहिनि डेली, 2 रहंदियूं आहिनि हिते खाधे पीते जे लाइ, खाधी पीती पचाइण जे लाइ, कमकार जे लाइ। अॼु असांजो वारो आहे, मुंहिंजी भेण ऐं मुंहिंजो, उन जे करे असां अॼु हिते दरसल आहियूं। हिते बि असांखे टाइम थियो आहे। पोइ असां अलाह खे पिया ॿाॾाईंदा हुआसीं त कंहिं इंसान खे हिते मोकिल, छो जो असां इंसान न ॾिठो। असां पिया चऊं त कंहिं रब साईं कंहिं इंसान खे मोकिल, त असां इंसान ॾिसूं, उन सां वेहूं, उन सां कचहरियूं कयूं। सो लॻे थो त अलाह साईं असांजी दुआ क़बूल कई आहे, जो तोखे अलाह साईं असां ॾे मोकिलियो आहे। हाणे तूं परेशान न थी, तोखे हिते का बि तकलीफ़ न पइजे। हसन ॾाढो ख़ुशि थियो। हिन जी भेण उथी, ॿी जॻह भेण, उन हसन खे ॿांह खां वरितो, हिकिड़े कमरे में वठी वियसि। उन कमरे में जो विया आहे, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा आली शान लिबास कपिड़ा पिया हुजनि, जेके हसन पंहिंजी ज़िंदगीअ में न ॾिठा, कंहिं बादशाहनि वटि बि न ॾिठा आहिनि। थोरी देरि गुज़री त हो जेके 5 भेनरूं हुयूं शिकार ते वयूं, उहे बि मोटी। उन्हनि जो हसन खे ॾिठो, हिननि 2 भेनरुनि उन्हनि खे पंहिंजी भेनरुनि खे हसन जो आवाज़ु ॾिनो। उहे बि ॾाढियूं ख़ुशि थियूं, नाराज़ न थियूं, उहे बि ॾाढियूं ख़ुशि थियूं। हसन सां मिलियूं, हसन खे मुबारक ॾिननि सही सलामत मोटण जी। हाणे हसन साईं उते रहे पियो ॾाढे मज़े सां, ॾाढे मज़े सां, का चिंता न। सॼो ॾींहुं पियो आराम करे, दिलि चएसि वञे शिकार ते। मतिलबु हाणे हिननि सां मानूस बि थी वियो। हे बि हिन खां माना को हिजाब न कंदियूं, हे बि हिन सां ईअं सम्झो, हे बि ॼण हिननि जो को घर भाती थी वियो। खाइणु पीअणु हर शइ, घुमणु फिरणु आराम, माना ईअं सम्झो त हाणे हसन जो वरी रंग रूप वरी ॼण निखरणु लॻो, जान में सत पियो। छोकिरियुनि खे बि ईअं सम्झणु विंदर हिकिड़ी मिली वई। हिन जे अचण सां छोकिरियुनि खे बि ॼण हिकिड़ी विंदर मिली वई। छोकिरियूं बि ॾाढी ख़ुशि हुजनि। भेनरुनि बहराम मजूसीअ जो नंढी भेण उन्हनि खे ॿुधायो त इन बहराम मजूसी असांजे लाइ चयो आहे त इहे जिन ऐं भूत इन महल में रहंदा आहिनि, मुंहिंजा दुश्मन। इन असांखे शैतान ऐं जिन भूत करे छॾियो आहे। सो मां बि इरादो कयो आहे, तव्हांखे बि चवां थी त कसम खणो त इनखे पलांद में क़तलु कंदासीं। सभिनी चयो ठीकु आहे। हसन रहे पियो। साल गुज़री वियो पूरो, हसन खे उते पूरो साल गुज़री। ॿियो साल शुरू थियो। बहराम मजूसी पंहिंजे उन किरत सां साॻियो लॻल हो। हसन खे ॿुधायो हुई त हर साल माण्हू हिकिड़ो आणींदो आहे। 1000 माण्हू पूरा कया आहिनि। हर साल हिकिड़ो माण्हू आणींदो आहे। ॿियो साल थियो। हे ज़ालिम वरी हिकिड़े नौजवान खे वठी, ॾाढो सुहिणो सेबतो नौजवान हुजे, पेरनि में ज़ंजीर पातल हुजनिसि, ॾाढो तकलीफ़ में हुजे, अची इन महल जे ॿाहिरां जेका 12 उहा गुंबज़ हुयो, जेको मां कल्ह के किसे में तव्हांखे ॿुधायो हो त 4 सोना ठुल हुया, उन्हनि ते उहो गुंबज़ हुयो जिते हसन आराब अची वेठा, उते अची हे लथो।
हसन साम्हूं महल में रहे पियो। उन ॾींहुं हसन ॿाहिरि निकितो, चश्मो हुजे हिकिड़ो, उन चश्मे वटि वेठो हुजे, ॾाढो नज़ारो हुनखे वणे पियो। ईअं ओचितो नज़र पइजी वई बहराम मजूसी। जीअं हिन बहराम खे ॾिठो त बहराम हिन सां वॾियूं नाजाइज़ियूं कयूं। ईअं सम्झ त हिन जी दिलि धड़कणु लॻी, मुंहं जो रंग ई लही वियुसि। उथियो, आयो महल में अची हिननि खे चई त हे ज़ालिम आयो आहे, हलो मूंसां जेको कयो अथई तव्हां बि वाइदो कयो आहे, हलो त हली हिनखे क़तलु कयो। आयो आहे हिकिड़ो क़ैदी बि गॾु अथसि, मूं जहिड़ो ई को हूंदो वीचारो जंहिंखे पंहिंजी मिठड़ियुनि ॻाल्हियुनि में इन ज़ालिम क़ैद कयो हूंदो। हाणे हुनखे तकलीफ़ूं पियो थो ॾिए। मुंहिंजी दिलि तॾहिं ठरंदी जॾहिं तव्हां हिनखे क़तलु कंदा। ऐं इहो जवान जेको आहे इन खे बि इन तकलीफ़ खां आज़ादु कयो, सवाबु बि थींदो। उहो वीचारो बि पंहिंजे मुल्क वापसि वेंदो, मिट माइट हुनजा उहे बि इंतज़ार में हूंदा। ईअं सम्झो इहो तव्हांजे पारां सदको हूंदो, अलाह साईं तव्हांखे अजुरु ॾींदो, तव्हांजी बि दिलि जी बाहि ठरंदी, पर ॼण तव्हांखे बि सवाबु मिलंदो जो अहिड़े ज़ालिम खे तव्हां मारींदव। छोकिरनि चयसि त हसन ईअं सम्झो तुंहिंजो इहो हुकुम आहे असांजी अखियुनि ते। ईअं चई हिननि पंहिंजे मुंहं ते नक़ाब चाढ़े, मुंहं ते नक़ाब चाढ़े, हथियार खयनि, चेल सां तलवारूं ॿधनि जीअं फ़ौजी ॿधंदा आहिनि। हसन जे लाइ हिकिड़ो भलो घोड़ो घुरायो, हसन खे हथियार पारायनि, हसन खे हुन घोड़े ते विहारियो, सभु हलिया। जेॾीमहिल वेझो आया ॾिसनि त बहराम मजूसी हिकिड़े उठ खे ज़बह कयूं, उनजी खल पियो थो लाहे, उहो जीअं हसन सां कयो। ऐं हो वीचारो दाऊं पियो थो करे, तकलीफ़ में आहे ॾाढो। हुनखे थो चए त इन खल में अंदरि वञ। एतिरे में हे बि अची पिया था, हसन हुजे हे बि अची पिया था। हिन परे खां हसन खे हिनखे मजूसी खे हसन दाह कई, हसन खे ई बाहि। हसन खे जीअं हिन ॾिठो हुनजा हवास खता थी विया। हसन चयसि त ज़ालिम धोखेबाज़ बि हेॾा कसम खयां आई तो मूंसां छा कयो, वरी हे बेगुनाह वीचारो फासाए आयो। मजूसी हिनखे ॾिसी चई त अबा तूं कीअं, पुट, हिनखे पुट चयो हुई, पुट तूं कीअं ज़मीन ते कीअं लथे। हिन चयसि त तूं त मूंखे मारे वई पंहिंजे पर में, पर मूंखे अलाह साईं बचायो, मूंखे अलाह साईं बचायो। हाणे पुट वाह जो तूं फाथो, हाणे हितां तोखे केरु न छॾाईंदो, हाणे पुट तोखे हितां केरु न छॾाईंदो, छो जो तूं बेनीम को बि आहीं, तो नीमक में ख़यानत कई। ईअं सम्झो त ख़ुदा तुंहिंजो मौत मुंहिंजे हथ में ॾिनो, हाणे तुंहिंजो हितां बचणु नामुमकिन। अबा ईअं न कर, ख़ुदा खे मञ, मुंहिंजो पुटु आहे तूं, मूंखे तूं प्यारो आहे। पर हसन त सही हिन खे आज़माई वेठो हो न, हसन सां हिन खोड़ कयूं, हसन हिन जी ॻाल्हि ई न ॿुधी। तलवार छिके खणी कंध वारी तलवार आई, कंध वारी तलवार आई साईं, कंध वञी परते पियो, कंध वञी परते पियुसि, मजूसी मरी वियो। हिन छा कयो, हुनजो थेलो खईं, उहो खोलियईं, उन में तबलो बि हुयो उहो ऐं ॾोरी बि हुई। हिन ॾोरी वेड़े तबलो वॼायो, जीअं तबलो वॼायईं त अॻे वांगुरु ॾातियूं अची पिया थियूं। हिन छा कयो, जो हो जेको नौजवान हुयो, उन नौजवान जा रसा खोलियईं, ज़ंजीर खोलियईं, उनखे आज़ादु करे हिकिड़ी ॾाची ते विहारियईं। ॿी ॾाचीअ ते जेको हुन मजूसीअ जो खाइण पीअण जो सामान हुयो, ॿी ॾाचीअ ते उहो सामान रखी हिनखे चईं त भाउ तूं हाणे आज़ादु आहे, पंहिंजे मुल्क वञ। ॾाढियूं हसन खे दुआऊं पियो करे पंहिंजे मुल्क रवानो थियो।
छोकिरनि जो ॾिठो त हसन मजूसीअ खे मारे छॾियो, हिन जे चौधारी अची ऐं ईअं सम्झणु नाच करणु लॻी ऐं हिन जी बहादुरीअ ते बि तइजब आहे। हसन तो वाह जो कमु कयो, वाह जो कमु कयो थी, अलाह साईं बिनी मां राज़ी थींदो तो वाह जो कमु कयो आहे। बेगुनाह खे बि छॾाई, केॾो त हीउ दुआऊं कंदो थो वञे। मजूसी मरी वियो, वरी महिल बि मोटी आया, छोकिरियुनि सां गॾु महिल बि मोटी आया। साॻियो वरी खाइणु पीअणु आयाशियूं, को कमुकार कोन, हिनखे पंहिंजो घर ॿार यादि कोन हुयो। हिकिड़े ॾींहुं साॻे पंहिंजे मज़े में वेठा हुजनि त झंग जे तरफ़ खां हिनखे ईअं धूड़ ॾांहुं ते ॾिसण में आई। धूड़ हलंदे हलंदे हिननि ॾिठो चारई पासा ईअं ऊंदहि थी वई। हसन परेशान थी वियो। छोकिरनि हिनखे चयो त हसन उथ ऐं वञी पंहिंजे कमरे में लिख, या वरी वञ बाग़ में, उते घाटा वण हुजनि उते वञी लिख, पर ड्रिजजां न, ड्रिजजां न, ड्रिजण जी ॻाल्हि न आहे। हसन उथियो, फ़िलहालु ॻाल्हि टाइम पुछण जो न हुयो, हुननि जो चयसि, ऐं हिन जो छोकिरनि जो एतबार थी वियो, हे वियो वञी कमरे में लिकी वेही रहियो, लिकी अंदरां कमरो बंदि करे छॾियो। थोरी देरि में उहा जेका धूड़ हुई उहा धूड़ ख़तमु थी ऐं हिकिड़ो वॾो लश्कर हुजे उहो अची पियो। उहो लश्कर हिन छोकिरनि जे पीउ जो, जेको पीउ बादशाह हो, उनजो लश्कर। महल बि वॾो, महल सॼो लश्कर महल में आयो। छोकिरनि हुननि जे रहण जो बंदोबस्तु कयो। 3 ॾींहं उहो लश्कर, अज़ीम शान लश्कर, वॾो लश्कर, उहो उते महल में रहियो। छोकिरनि खां हाल अहिवाल ख़ैर ख़ैरियत पुछनि। छोकिरनि ॿुधाइनि त मज़े सां आहियूं, असांखे का हिते परेशानी कान्हे। हिननि चयो त असांखे बादशाह मोकिलियो आहे त तव्हांखे वठी अचे, तव्हांजे पीउ मोकिलियो आहे त हिननि खे वठी अचे। छोकिरनि चयो त ख़ैर त आहे। चइनि त बादशाह वटि उते शहर में हिकिड़ो जशन पियो थो हले, सो बादशाह चयो त जेकर मुंहिंजूं धीअर अचनि उहे बि अची हिन जशन में शरीक थियनि। हाणे पीउ जो हुकुम हुयो। छोकिरियुनि चयो भला असांखे घणा ॾींहं लॻंदा? चइनि त 2 महीना। 2 महीना। छोकिरियूं बहाने सहाने सां उथी ऐं हसन वटि आयूं। हसन सां जी ॻाल्हि कनि त असांखे पीउ जो न्यापो आयो आहे, पीउ घुरायो आहे, 2 महीना असांखे उते रहायूं। सो हाणे ईअं सम्झो त हे घर, हे तुंहिंजो घर, सुकून सां हिते रह, ड्रिजण जी घबराइण जी का ॻाल्हि कान्हे, कंहिंजी मजाल नाहे जो हिते अचे। भाभी असांखे तॾहिं हिते रहायो आहे, माना कंहिंजे अचण जो त खुटको ई न कर। हर क़िस्म जे ज़रूरत जो सामान हिते अथई। असां पंहिंजी कमरनि जूं चाबियूं बि तोखे ॾेई था वठूं, भाउ आहे असांजो। पर अदा फिलाणो जेको दरवाज़ो आहे न, उहो न खोलिजे, उहो तुंहिंजे लाइ सही न रहंदो। बाक़ी सॼो महल अथई, जेको वणई खा पी पियो, घुम फिर, अयाशियूं कर, इहे असांजे कमरनि जूं चाबियूं अथई। पर फिलाणो जेको कमिरो आहे, इन जो दर न खोल। हाणे असांखे इजाज़त ॾे त असां वञूं, 2 महीननि खां पोइ असां मोटी ईंदा। हसन हाणे हुननि खे रोके त न पियो सघे। हिननि हसन खां मोकिलायो, लश्कर तयारु थियो, लश्कर सां गॾु रवानी थी। भरियल तरियल महल हुयो, हाणे हसन महल में थी वियो अकेलो। हिननि सां हिरी वियो हो हेॾो टाइम, ॾींहं राति गॾु, हाणे जो अकेलो थियो त ॼण हिनखे बि थोरी मूंझ अची। हेॾो वॾो महल, पर हिनखे ॼण नंढिड़ो महल पियो महसूसु थिए, ॾाढो परेशान थियो।
ईअं ख़्यालु मटाइण लाइ ॿाहिरि निकिरे शिकार ते शिकार करे जानवर पकड़ मारे उनखे ज़बह करे अकेलो खाए। अकेलो माण्हू ईअं दिलि विंदराइण लाइ हेॾे वञे हेॾो सारो महल पर होॾे वञी मिड़ई पंहिंजो ख़्यालु मटाइण जे लाइ। नेठि हिकिड़े ॾींहुं चाबियूं हो ॾेई वियूं हुअसि, उथी हिननि जा कमरा खोले, कमरा जो हिन खोलिया, ॾिसे त एॾी त इन में दौलत पई आहे, खज़ानो पियो आहे जंहिंजो हिसाब अकुल नथो करे सघे, खुटाइण जो ई न आहे एॾो खज़ानो। ईअं सम्झो इहो बि हिन जे कंट्रोल में, पर छोकिरियूं जो न हुयूं त हिनखे ॼण मज़ो न पियो अचे। इहे खज़ाना बि हिन जे कम जा न हुआ। छोकिरियूं झले वयूं त हिन फिलाणो कमिरो जेको आहे न इहो न खोलिजो, खोलजणो त पंहिंजी जाइ ते, पर इन जे वेझो बि न वञिजो। इंसान फितरत आहे, जंहिं शइ खां झलिबो आहे, जंहिं शइ खां झलिबो आहे त ॼण हिकिड़ी इंसान जी फितरत आहे त ओॾे लाड़ो थींदो आहे। हिनखे जो झले वयूं, हे बि घुमी घुमी सॼा झंग बि घुमियईं, महल बि घुमियईं, बाक़ी इहो वञी पियो कमिरो रहे। मूंखे जो हिननि झलियो आहे ज़रूरु इन जी का ॻाल्हि हूंदी, का अहिड़ी शइ हूंदी जेके सम्झंदी हूंदियूं त मां न ॾिसां, खोलियां हिनखे। वरी चए त हुननि चयो त नुक़सानु पवंदी, हले नुक़सानु पए पर ॾिसां। नेठि उथियो, कुंजी खईं, आयो अची हुन कमरे वटि पातो, अची दर खोली, दर खोले अंदरि जीअं वियो, ॾिसे त कमिरो में माल दौलत अहिड़ी का बि शइ न, का बि शइ न। बाक़ी हिन कमरे में छा आहे? थोरो अंदरि वियो, ॾिसे त ईअं ॾाकण वांगुरु उन कमरे में ॾाकण वांगुरु का शइ ठहियल आई, पथर जी। वेझो आयो, ॾिठईं त ॾाकण चढ़ियो, ॾाकनि ते जीअं चढ़ियो त हीअ महल, उन महल जी छित ते अची पियो। अड़े हीअ छा, हिते त कुझु बि कोन्हे, मूंखे झलियो छो? हीअ ॾाकण आहे, ॾाकण हिन कमरे में मथे छित ते थी वञे, अहिड़ी शइ बि कान्हे का, मूंखे झलियो छो? हाणे छित ते पहिरियों दफ़ो पातो, छित ते घुमे पियो, महल जी छित ते हुजे, छित ते घुमे पियो, वरी उतां ई भर पासे ॾे ॾिसे पियो त महल जे हेठां ॿनियूं हुजनि, बाग़, वण टिण, जानवर, पखी। ईअं ॾिसंदे ॾिसंदे हिनखे ईअं समुंड ॾिसण में आयो, नज़र कई हिनखे उतां महल तां समुंड ॾिसण में आयो। हे महल जा चकर ॾींदो ॾींदो हिन ॾिठो त हिकिड़ी ईअं बैठक हुई 4 ठुलनि ते, मथां चबूतरो हुजेसि, पर उन में याकूत, ज़मरद ऐं क़ीमती मोती हीरा उहे बि लॻल हुया हुन, ऐं उन जी हिकिड़ी सिर सोनी, हिकिड़ी चांदी, हिकिड़ी याकूत, हिकिड़ी ज़मरद जी, ईअं वारे वारे सां उहो जेका बैठक ठहियल आहे। अहिड़ी शइ कान्हे, बराबरि कान ॾिठी। हाणे सम्झ में आयसि त मूंखे छो झलियो, बराबरि हीअ त अजीब ग़रीब शइ। वेझो आयो, उन जे विच में हिन ॾिठो त हौज़ हुयो, हौज़ हुयो पाणीअ सां भरियल। पाणीअ सां भरियल, उन हौज़ जे हिकिड़े पासे खां हिन ॾिठो त तख़्त पियो, मोती ऐं हीरनि जवाहरनि सां जुड़ियल सॼो। पखी उते ॻाइनि पिया, पर हिन जो ॾिठो त उहो तख़्त अहिड़ो त सिंगारियल हुजे, ऐं उहो जेको हौज़ हुयो
उन हाउस खे जेको कटहड़ो ॾिनल हुयो, उन कटहड़े खे बि कटहड़ो बि सॼो सोन जो ऐं उन्हनि में हीरा जवाहर जुड़ियल हुजनि। हिन अहिड़ो महल न ॾिठो हो न ॿुधो। हसन ॾिसी दंग थी वियो। उते वरी बीह ऐं हीअं चौधारी ॾिसण लॻो। वेही रहियो। महल जी ख़ूबसूरती ते अजब पियो अचेसि, तजब पियो अचेसि। इन गौर में हुजे त हिन ॾिठो झंग जे पासे ॾांहुं महल ॾे 10 झिरकियूं आहियूं अचनि पियूं। हसन इहो सम्झो त छित ते आहे, हाउस बि आहे, पाणी अथसि, थी सघे थो पखी ईंदा हुजनि हिते पाणी पीअणु, हे झिरकियूं बि इन लाइ थियो। त हिन इहो सोचियो त थी सघे थो मूंखे ॾिसी ऐं इहे झिरकियूं हेॾे पाणीअ ॾे न अचनि। हे उतां थी हीअं पासे सां लिकी वेही रहे त जीअं झिरकियूं मूंखां टहनि न। झिरकियूं आयूं। हसन ॾिठो त हुननि में हिकिड़ी जेका झिरकी हुई सभिनी खां ॾाढी सुहिणी। ॿियूं जेके झिरकियूं हुयूं उहे उनजी चौधारी उनखे गोल फिरियूं ऐं गोल पई फिरनि, उहा विच में हुई जेका सुहिणी झिरकी। हसन ॾिठो त उहा जेका सुहिणी झिरकी उहा हो जेके ॿियूं 9 झिरकियूं हुयूं उन्हनि खे चक पई हणे, चुंबूं पई हणे। पंहिंजे ॿोलीअ में ईअं सम्झ ॼण दाबा पई ॾे, अंदाज़ो इहो पियो लॻाए। हीअ जो दाबा पई ॾियनि त वरी उहो पोइते पई वठनि। हसन इहो तमाशो ॾिसे पियो। हाणे हिन ॾिठो त उहे सभु झिरकियूं वरी अची तख़्त ते वेठी। तख़्त ते वेठी। तख़्त ते जीअं वेठियूं त हिननि छा कयो जो पंहिंजा जेके पेर आहिनि चंबा उन्हनि सां पंहिंजी खल पटण लॻी। उहे झिरकियूं खल जेके हुई उहा खल पटण लॻी। खल पटींदे पटींदे इहे जेके पर हुयनि उन्हनि परनि खे जो उन्हनि सट ॾिनियूं त हसन जो वात पटिजी वियो। ॾिसे त 10 झिरकियुनि जी जाइ ते 10 छोकिरियूं वेठियूं। 10 छोकिरियूं, पर छा त उन्हनि जी सूंहं हुई। हिकिड़ी खे ॾिसे पियो त सम्झे पियो त इहा हुननि खां और आहे। वरी ॿी खे पियो ॾिसे त सम्झे पियो इहा उन्हनि खां और आहे। उहे 10 ई झिरकियूं हाणे 10 झिरकियूं छोकिरियूं थी वयूं। उहे 10 ई वरी तख़्त तां लथियूं अची हाउस में घिड़ियूं। हाउस में घिड़ियूं वेंझण लॻियूं। वेंझनि बि पयूं पाण में खिल भोग कनि। उते बि उहा जेका सुहिणी झिरकी हुई हाणे जॾहिं छोकिरियूं थियूं त उन्हनि में उहा सरदार लॻे पियो त हिननि जी सरदारी उहा हिननि खे पाण खां परे पई करे। धिके न पई, परे बि करे न पई। हसन ॾिठो। हसन सफ़ा ईअं चरियो थी वियो। हाउस हवास हुनजा विया। हिते हिनखे पक थी त मूंखे पक जेको छोकिरनि झलियो हो त हेॾे न वञिजां, इहो दर न खोलिजां। हे पक मूंखे इन जे लाइ हिननि झलियो। हिननि जी सूंहं ॾिसी छा त सूंहं हुई। हसन सफ़ा बावड़ थी। दिलि पई चएसि जेकर मां बि हेॾे वञा हिननि ॾे। दिलि चएसि पई त जेकर मां बि इन्हनि ॾे वञा। हो वेंझनि पई। हसन ॾिसे पियो। पाण ते कंट्रोल कई। छोकिरियूं हाउस मां निकितियूं। हसन ॾिठो, ॾिसे न पियो। हो हिनखे न पई ॾिसनि। हसन लिकियलु। हिननि पंहिंजा कपिड़ा पाता, गठा पाता। जेका हिननि सरदार हुई उन हिकिड़ो साई पोशाक
पातई, पर बराबरि साई पोशाक जो पातई त दुनिया जे तमामु हसीननि खां हसीन पई लॻे। उनजो हलणु हसन ॾिसे पियो, हसन जो अकुलु दंग थी वियो। हाणे वरी तख़्त ते वेठियूं पाण में वरी भोग ठका पियूं कनि। हसन वेठो पियो ॾिसे, दिलि में पियो चए त मूंखे पंहिंजी भेण इन जे करे ई चयो त इहो दर न खोलिजा त मां मता बणा फासी न वञे। हे वेठो पियो ॾिसे, हसन खे न लॻी बुख, न लॻसि उञ। तव्हां त टे पहिरीं जो वक़्तु थी वियो हिननि खे ॾिसंदे ॾिसंदे। हिते जेका उहा सरदार हुई उन पंहिंजे ॿियनि इन्हनि खे चयो त शहज़ादियूं, उहे बि शहज़ादियूं हुयूं, पर हीअ का वरी अञा उत्तम हुई। चई त राति थियण वारी आहे, असांजो मुल्क परे आहे, हिते वेठे वेठे हेॾो टाइम थी वियो आहे, हलो हलो त हलो, मुल्क परे आहे। हा, हिते जो हिते हिन जे अखियुनि जे अॻियां वरी उहो साॻियूं झिरकियूं थियूं, झिरकियूं थी फड़को ॾेई हिक ॿिए सां गॾु ऐं उॾियूं। पर हिन हाणे ख़्यालु कयो त उहो कतार पियूं कनि, विच में हीअ ई ॿई पासा, हिकिड़े पासे ॾांहुं हो हुजनि, ॿिए पासे ॾांहुं, माना कतार करे, पर विच में इहा सरदार हुया। हे जो वयूं, हसन ई सम्झ छिरको भरियो, बराबरि बणा टे पहिरीं थी वई आहे। उथण जी कई, पर हिन खां उथणु न थियो। नेठि उथियो, ज़ोर ॾेई उथियो, आस्ते आस्ते हलणु लॻो। हलंदो हलंदो साॻो अची वञे कोठड़ीअ में पहुतो। कोठड़ीअ में पहुची ॿाहिरि निकिरी कोठड़ी खे जो दर बंदि कई, आयो पंहिंजे कमरे में, ॼण बीमार थी पियो, सुम्ही पियो, न खाए न पीए, ॻणिते ॾिनो। पर सॼी राति पासा वाराईंदे हिनखे निंड ई कान आई। सुबुह थियो, जीअं सिजु निकितो, चाबियूं खईं, वरी आयो हुन कमरे में, वरी अची उन साॻे जाइ ते पहुतो जिथे कल्ह वियो। इंतज़ारु कंदे 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 सिजु लही वियो, पर झिरकियूं न आयूं। नेठि ऊंदाए थी